अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी पटाटनि जा पैनकेक्स, पोटैटो पैनकेक्स की रेसिपी आज मैं शेयर कर रही हूँ। आलू की टिक्कियाँ भी कह सकते हैं, तव्हां हिननि खे पटाटनि जूं टिक्कियूं चई सघो था। सभिनी खां पहिरियों ही कुछ पटाटा मूं खया आहिनि, अपनी ज़रूरत के हिसाब से आलू लें। ये जो है मेरे 6 मीडियम साइज़ आलू हैं, ठीक है। 6 मीडियम साइज़ पटाटा आधे किलो के बराबर आहिनि तकरीबन, उहे मूं खया आहिनि। इनको मैंने कद्दूकश कर लिया है, हाथ के कद्दूकश से करें या इलेक्ट्रिक कद्दूकश से, इनको बिल्कुल इस तरह से बारीक कर लेना है। और इनको रखा है मैंने एक कपड़े पे, ठीक है। हिननि खे कद्दूकश करण खां पोइ मूं हिकिड़े कपड़े ते रखियो आहे ऐं हाणे हिननि खे मां पोटली ठाहे निपोड़ींदसि। अभी इसकी इस तरह से पोटली बना के मैं इसको निचोड़ लूँगी ताकि इसका जो सारा पानी जो है, जो मॉइस्चर है, वो निकल जाए। हिन खे मां निपोड़ींदमि त जीअं हिननि जो पाणी जेको आहे निकिरी वञे। त हिन पोटलीअ खे चङी तरह हथ सां वठी ॿिए हथ सां दॿाए हिन मां सॼो पटाटनि जो जेको पाणी आहे उहो कढी छॾिणो आहे। हीउ ॾिसो, हिननि खे निपुड़े ही मां हिननि जो पाणी कढियो आहे। जितना हो सके, जितना ज़्यादा आप निचोड़ सकते हैं निचोड़ लें। हिननि जो पाणी मां कढियो आहे। हाणे असां हिननि खे हिन थाम में ट्रांसफ़र कंदासीं। ही पानी हारूं था, पानी गिरा के इस बर्तन को धो के इसी में डाल देती हूँ मैं। हाँ, ही पटाटन मां पानी में कढ़ी छड़ा, ये देखिए आप, पानी निचोड़ लिया हमने जिस कदर हो सके, क्योंकि अगर इसमें ये पानी होगा आलूओं का अपना, तो जो बैटर हम बनाएंगे पैनकेक्स के लिए वो बिल्कुल पतला हो जाएगा। तो ये इस तरह से खुश्क होने चाहिए, ठीक है। तो पानी कढ़ण लाइ ज़रूरी है, छो तो जेको असां बैटर ठाहींदासीं पैनकेक्स लाइ उहो न त नरम थींदो वेंदो, उन पटाटा पंहिंजो पाणी छॾींदा वेंदा। हाणे उन खां अलावा असांखे ॿियो छा खपे, हीअ आहे 1 टेबल स्पून मैदो, 1 टीस्पून कारा मिर्च, 1 टीस्पून लूण। हाँ, लूण ऐं कारा मिर्च तव्हां पंहिंजी मर्ज़ी के हिसाब से खणो। 1 बेदो आहे, 1 अंडा, 3 टेबल स्पून कॉर्नफ्लोर, ठीक है। ही सावा धाना, हरा धनिया है, 3 टेबल स्पून कॉर्नफ्लोर है, 1 टेबल स्पून मैदा है और 1 टीस्पून मैंने लिया है नमक और काली मिर्च। आप अपने हिसाब से ले लें जितना आपको पसंद हो, अपने जायके के हिसाब से। और अगर चाहें तो इसमें कुटी हुई लाल मिर्चें या पिसी हुई लाल मिर्चें डाल सकते हैं, हरी मिर्चें भी बारीक काट के डाल सकते हैं, वो आपके टेस्ट पे डिपेंड करता है। अभी इसमें ये सारे मसाले मैं डाल देती हूँ और इसको हम फिर अच्छी तरह से मिक्स करेंगे। ये सब शयूं हिन में पवंदियूं ऐं असां पोइ हिन खे चङी तरह सां मिलाईंदासीं। 3 टेबल स्पून कॉर्नफ्लोर आहे, 1 टेबल स्पून मैदो आहे, हिकिड़ो ही उन सां गॾो गॾु 1 बेदो आहे। हाणे हिननि सभिनी शयुनि खे मां चङी तरह सां मिक्स कयां थी। अब इन सारी चीज़ों को मैं मिला लेती हूँ। ये ॾिसो, सॼो मसालो मां मिलाए छॾियो आहे, सारा मसाला मिक्स कर दिया है मैंने। और अगर आपके आलू ज़्यादा हैं या कम हैं तो उस हिसाब से आप अंडा, कॉर्नफ्लोर और मैदा कम या ज़्यादा कर सकती हैं, ठीक है। जेकॾहिं तव्हांजा पटाटा थोड़ा आहिनि या घणा आहिनि त उन हिसाब सां तव्हां अंडो, मैदो ऐं कॉर्नफ्लोर घटि या वधि करे सघो था। हिन पासे मूं बिल्कुलु थोड़ो तेल फ्राइंग पैन में गरम करण लाइ रखियो आहे। हाणे असां हिन में चमचो भरे विझंदा वेंदासीं ऐं हीअ बाउल जेको आहे मां बिल्कुलु ही फ्राइंग पैन जे वेझो करे छॾियो आहे त जीअं हिन मां हारजे न। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अब इनकी कोई प्रॉपर शेप नहीं होगी, आप चाहें तो इनको रेक्टेंगल बना दें लंबे, और चाहें तो इसको राउंड शेप में कर लें, वो आपकी मर्ज़ी है। ही जेके आहिनि ॾाढा मज़ेदार आहिनि खाइण में, ॿार बि शौक़ सां खाईंदा। जेकॾहिं तव्हां चाहियो त ॿारनि खे तव्हां लंच बॉक्स में भी विझी ॾेई सघो था, ऐं जेकॾहिं चाहियो त हिननि सां तव्हां सैंडविच ठाहे ॾियो ॿारनि खे, स्लाइस जे विच में विझी सैंडविच ठाहियो, या तव्हां को बन खणो नंढी साइज़ जो, उन जे विच में विझी केचप ऐं मायोनीज़ वग़ैरह विझी तव्हां उन्हनि खे, या सलाद विझी बर्गर भी ठाहे ॾेई सघो था। ॿार शौक़ सां खाईंदा, न त ये ईअं डायरेक्ट खाइण में भी ॾाढा मज़ेदार हैं। शेप इनका प्रॉपर नहीं है, जिस तरह चाहें आप इनको सेट कर लें। बच्चों के लिए बेहतरीन है, बड़ों के लिए भी शाम की चाय के साथ, या आप बच्चों को लंच बॉक्स में डाल दें तो एज़ इट इज़ ये बच्चे खा सकते हैं शौक़ से, और नहीं तो इनके सैंडविचेस बना कर दें, इनके आप बर्गर्स बना कर दें, तब भी ये बच्चे शौक़ से खा लेंगे। छो त हिन में आहे बेदो विधल आहे, पटाटा आहिनि ऐं मैदो आहे, अंडो पंहिंजो, उन खां अलावा कॉर्नफ्लोर आहे। त ही मानी ऐं भाॼी ॿिन्ही जो कमु हिन में
अची वेंदो। अच्छा, हिनखे असांखे मीडियम बाहि ते पचाइणो आहे, मीडियम फ्लेम, वो भी लो की तरफ उस पर पकाना है, क्योंकि कच्चे हैं आलू और आटा भी जो कुछ हमने इसमें डाला है वो भी कच्चे हैं, तो हम हल्की आंच पे इनको पकाएंगे, मीडियम फ्लेम लो की तरफ, लो मीडियम, ठीकु आहे। त हिननि खे घटि बाहि ते पचायो त जीअं चङी तरह सां पची बि वञनि ॿिन्ही पासनि खां, ऐं अंदरि ताईं पटाटा जेके आहिनि उहे ॻरी बि वञनि। हिकिड़ी बहितरीनु रेसिपी आहे ऐं मूंखे यकीन आहे हीअ तव्हां ट्राए कंदव त तव्हांखे ज़रूरु वणंदी। जेकॾहिं तव्हांखे रेसिपी वणी त तव्हां वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो, चैनल मुंहिंजो सब्सक्राइब कयो। ज़िंदगी रही त मुस्तक़बिल में अञा मां घणो कुझु तव्हां सां शेयर करण जो इरादो रखां थी। अगर आप मेरा चैनल सब्सक्राइब करेंगे तो फ्यूचर में भी जो कुछ मैं आपके साथ शेयर करने का इरादा रखती हूँ वो आप लोग वीडियोस आराम से देख सकते हैं। और कोशिश करें इन वीडियोस को शेयर ज़रूर करें ताकि दूसरे लोग भी जो आपके जान पहचान वाले हैं, जो आपके फ्रेंड्स हैं, वो इनसे फ़ायदा उठाएं। हिन पासे मुझी प्लेट रेडी है, जी ये गोल्डन ब्राउन थींदा वेंदा तो मैं इन्हनि खे कढ़ंदी वेंदसि। तो जैसे ये फ्राई होंगे, दोनों तरफ से गोल्डन ब्राउन होंगे, मैं इनको निकालती जाऊंगी। आंच को तेज़ बिल्कुल मत कीजिएगा, क्योंकि ये बाहर से तो पक जाएंगे, फिर अंदर से कच्चे रह जाएंगे। जेकॾहिं बाहि तेज़ कंदो जल्दी पचाइण जे चक्कर में त ही पची वेंदा, ॿाहिरां ॿिन्ही पासनि खां गोल्डन थी वेंदा, पर अंदरां कच्चा रहिजी वेंदा। ऐं हिन पासे ॾिसो, ही आप देखिए इधर ये मैं आलूओं का पानी निचोड़ चुकी हूँ, फिर भी ये देखो बैटर जो है वो पतला हो रहा है। तो ज़रूरी है कि शुरू में आप इनको अच्छी तरह से निचोड़ लें, क्योंकि बाद में जब तक ये सारे पक जाएंगे अपना पानी निकालते रहेंगे। तो जेसि ताईं ही पचंदा, ही पचाए पूरो कंदासीं, तेसि ताईं ही पाणी पंहिंजो कढंदा रहंदा। इन करे ज़रूरी आहे त शुरू में भी तव्हां हिननि जो लाज़मी पाणी कढी छॾियो। इन्हनि खे चेक कयूं था, चेक करते हैं इनको, एक तरफ से पक जाएंगे तो इनको पलट देंगे, ठीकु आहे। अञा प्रॉपर गोल्डन न थिया आहिनि, पर कुझु कुझु पका आहिनि। इन्हनि खे असां उथलायूं था ऐं पोइ हिकु दफ़ो वरी हिननि खे वापसि साॻिए पासे उथलाईंदासीं, त जीअं ॿिन्ही पासनि खां बराबरि पची वञनि। ऐं ॿियो हिकिड़ी ॿी टिप ॾींदी हलां तव्हांखे, त हीउ बैटर अगरि रखे रखे ईअं वधीक पाणी छॾे त तव्हां हिन में थोरो कॉर्नफ्लोर ऐं थोरो मैदो शामिल करे सघो था। अगर इस तरह रखने से ये पतला होता जाए तो आप इसमें थोड़ा सा मैदा और थोड़ा सा कॉर्नफ्लोर डाल सकती हैं, और उसके हिसाब से फिर चुटकी भर नमक और मिर्च भी डाल दें। ऐसा ना हो कि आप मैदे की या कॉर्नफ्लोर की मिकदार बढ़ा दें तो ये फीका हो जाए। हिननि खे उथलायूं था ऐं हिननि जा ही जेके कुछ साइड्स थोड़ा थोड़ा कच्चा रहिजी विया आहिनि, इन्हनि खे भी पचायूं था। थोड़ा सा जो पीछे वाली साइड से कच्चे रह गए उनको भी पका लेते हैं, अभी पलट लेते हैं इनको। तमाम मज़ेदार खुशबू थी अचे, तव्हां ट्राई कयो, तव्हांखे ॾाढा पसंदि ईंदा। जिनके खाराईंदो उन्हनि खे भी पसंद ईंदा। आप बहुत इनको पसंद करेंगे, जिनको खिलाएंगे वो भी इनको बहुत ज़्यादा पसंद करेंगे, तो ज़रूर ट्राई करें। ही मुंहिंजा पैनकेक्स ॿिन्ही पासनि खां चङी तरह सां फ्राई थी विया आहिनि। हाणे मां कढां थी। मूंखे उम्मीद आहे ही तव्हांखे तमामु पसंदि ईंदा, ज़रूरु ट्राई कजो ऐं मूंखे इन्हनि जी मोट ॾिजो त जॾहिं तव्हां ही ठाहिया त तव्हांखे कहिड़ो रिस्पॉन्स मिलियो, खाइण वारनि खे कीअं लॻा। त मूंखे इंतज़ारु रहंदो, ज़रूरु ॿुधाइजो। ऐं हमेशह चवंदी आहियां प्यार सां खाधो पचायो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। इंशाअल्लाह वरी मिलंदासीं कंहिं ॿी वीडियो सां गॾु। तेसि ताईं अल्लाह वाही।